दर्दन जो दरिया। रईस अकबर खान असांजे विच में ॻाल्हियूं कराइण वक़्त जो ज़ियान आहे। ना ही असां उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं ऐं न वरी तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कराए सघंदव। बहितर ईअं थींदो त छोरे ऐं छोरी खे मुंहिंजे हवाले कयो, इन किसे खे हिते ई ख़तमु कयो। जेकर ईअं नथा कयो त ॿी सूरत में जुर्गो घुरायो ऐं जुर्गे में उन अमानतू माण्हू खे विहारियो जेको असां ॿिन्ही धुरनि जो न हुजे। पोइ जेको बि फ़ैसिलो आयो उहो मूंखे क़बूल हूंदो। सुल्तान जेकॾहिं अवां ई आलम खान वारा हिते ॻाल्हियुनि में ठही था वञो त पोइ टे शख़्स खे अमानती तौर विहारण जी हिते कहिड़ी ज़रूरत आहे? ॻाल्हि ठाहिण जी न आहे, ॻाल्हि आहे अमल करण जी। असांजे आलम खान जे विच में तव्हां केतिरियूं ॻाल्हियूं कराए चुका आहियो ऐं हर चक्कर उन्हनि ॻाल्हियुनि खे कामयाब करण में तव्हां कमज़ोर रहिया आहियो ऐं उन कमज़ोरी जो फ़ाइदो वठंदे आलम खान असांखे रुसवा कंदो रहियो आहे। ॻाल्हियूं हिकु चक्कर थियूं, ॿियो चक्कर थियूं, टियों चक्कर थियूं, ॻाल्हियूं थियड़ियूं उहे थी वियूं। ही वक़्तु आहे फ़ैसिले जो। तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो, वधीक ॻाल्हियूं करे मसइले खे वधायो न। सुल्तान, मां चाहियां थो त नाहक खून कंहिंजे तरफ़ न वहे। मञा थो त हिन वक़्तु आलम खान वारे जी तरफ़ां तव्हां सां तमामु घणी नाइंसाफ़ी थियल आहे, पर इन मसइले जो हल रत वाहिण त कोन्हे, दरगुज़र करण में आहे। अवां दरगुज़र कयो, बाक़ी आलम खान वारनि मथां सज़ा बि रखंदासीं ऐं हिननि खां ॾंड ॾोह बि वठंदासीं। जीअं तव्हां चाहींदो तीअं ई थींदो। बाक़ी हिन दफ़े मूंसां वाइदो कयो त मक़तल गाह न सजाईंदो। सुल्तान, मां मञा थो असां तुंहिंजा वॾा गुनहगार आहियूं ऐं एतिरा गुनाह कया आहिनि जो उनजो असां कफ़ारो बि अदा नथा करे सघूं ऐं न वरी असां माफ़ी जे लाइक़ु आहियूं। पर पोइ बि सुल्तान, मां तुम्हें इहा उम्मीद थो रखां त हिकु दफ़ो ॿीहर असां पाण में खीर खंड थी सघूं। कटोरो ट्रू जो हुजे, उनमें खंड ऐं खीर मिलाइण सां मुंहिंजो ज़ाइको मिठो न थींदो आहे। इहो पंहिंजे दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾ त तव्हां ऐं असां कॾहिं हिकु थींदासीं। आख़िर असां केतिरो बर्दाश्त कंदासीं? ॾोॾी खे बि पितो आहे, असां पोइ बि त इंसान आहियूं। आख़िर असां आलम खान वारनि जूं केतिरियूं नाइंसाफ़ी बर्दाश्त कंदासीं? मुझी भेण, असांजे लुड़कन जो हिते केवट भी कदुर कोने। तू रोई रोई पंहिंजे अखियुनि जो नूर खत्म करे छॾी, तॾहिं भी तो मथां को रहम न कंदो। इन करे पाण खे संभार ऐं पाण में हिम्मत पैदा कर। हिन मुआशरे में जीअणो अथई त पंहिंजे दुखन खे सूरन खे अंदर में पी वन। चेहरे मथां हिन जा तासुर ज़ाहिर न कर, न त माण्हू जीअण न ॾींदई। दिल भरजी वई आहे हिन दुनिया में। हाणे दुआ कर त हिन रुसवाई खां, हिन बदनामी खां मूंखे मौत अची वञे। मूं में हाणे इहा सहपनाही रही त मर्दनि जे दरबार में वञी पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ इलाज कयां, मिनतूं कयां। बाबा तोखे जीदान ॾियण लाइ जतन पियो करे ऐं तू मौत जे लाइ दुआऊं पई घुरी। रहियल ज़िंदगीअ जा ॾींहं जंहिंसां गुज़ारण जे लाइ हीला कयमि, हाणे मुंहिंजे चम में उहा चाहत नाहे रही त मूंखे 80 साल जे बुढ़ड़े जी सेज जी ज़ीनत थिया। इन करे मुंहिंजी भेण, रब जी दरबार में तू मूंसां गॾु दुआ घुर त मूंखे मालाए तो मौत अची वञे त सुकून जी निंड कयां। सालनि खां वठी इहे अखियूं सुकून जी निंड करण जे लाइ आतियूं आहिनि। बाक़ी हिन ज़िंदगीअ में नेणनि खे निंड सुम्हारण जी कोशिश कयां थी त ॿाहिरनि जा भयानक चेहरा हथनि में कात खयूं कारी करे मूंखे कोहण जे लाइ ॼण तयार हुजनि। उन्हनि चेहरनि खे ॾिसी हां डरी थो पवे ऐं निंड हिन वजूद खां कोहे दूर परे हली थी वञे। ही आता नेण निंड जा सुडकनि जी बरसात वसाइण खां सवा आख़िर कन बि त छा कनि।
घूंघट में पई गोढ़ा गाड़, घूंघट में पई गोढ़ा गाड़। अस्सलाम वालेकुम रैसा रैसा मां तो दर दाह खणी आयो आहियां। उम्मीद आहे त तव्हां मुंहिंजी दाह वरनाईंदव। पहिरियों त मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे हवाले कयो, उन खां पोइ इहो छोरो मुंहिंजे हवाले कयो, या त मूंखे हुननि खां ॾंड ॾोहो वठी ॾियो ऐं आलम खान खे चओ त मुंहिंजे दर अची मूंखां माफ़ी वठे। छॾो आलम खान न अचे पर न्याणियूं बि साण वठी अचे। जे ईअं न थियो रैसा पोइ वॾो गंद थींदो। इन ये करे मूंखे इंसाफ़ घुर्जे ऐं मूंखे यकीन आहे त इंसाफ़ तव्हां कंदव। तोखे इंसाफ़ घुर्जे? हा रैसा मूंखे इंसाफ़ घुर्जे। तोखे इंसाफ़ घुर्जे? हाँ? विठल तव्हां में असां में एतिरा इख़्तिलाफ़ न आहिनि जो हिकु थी न सघो। कुझु तव्हां जूं ग़लतियूं हुयूं ऐं कुझु असां जूं। पोइ ॿीहर मां पंहिंजी ग़लतियुनि जी तव्हां खां माफ़ी थो वठां। गुनाहगार पियो करी आलम खान, गुनाहगार। मां तोखे पंहिंजो वॾो भाउ सम्झो आहे ऐं मुंहिंजे दिलि में तो लाइ उहा ई इज़त ऐं उहो ई एतिराम आहे। विठल हिनमहिल तव्हां दोस्तनि खे मां इन करे घुरायो आहे त मां अकेलो पइजी वियो आहियां ऐं हथियार हलाइण खां रैसा अकबर खान रोकियो आहे। ये समझो तो मुझे पर कटियल है। मां उडाम की कंदुसि। तव्हांजे हिस्से जी उडाम असां कंदासीं। हुकुम कयो त छा करणो आहे। मुझे भाउ खे सुल्तान अगवा करायो आहे ऐं मूंखे पूरो पूरो शक आहे त मुंहिंजो भाउ शमू ऐं कुर्बान वटि हूंदो। कुर्बान ऐं शमू त लाला जे ॻोठ जा आहिनि। उन्हनि जे हर क़दम ते नज़र रखण लाला लाइ को मसइलो न हूंदो। कीअं लाला? कुछ ॾींहनि खां वठी कुर्बान ऐं शमू वारनि जी पुछा गछा लॻी पई आहे। मूंखे त इन ॻाल्हि जी ख़बर ई न हुई, तॾहिं इन तरफ़ शक न हो। जेकॾहिं हाणे चयो अथव न त हुननि जो पीछो कंदुसि ई कंदुसि। लाला जेतिरो जल्द थी सघे त इहा ॻोल्हा कयो। इन में को बि शक न आहे आलम खान त सुल्तान कंहिं बि क़दम खणण खां लहराईंदो कोन। इन करे जो सुल्तान हिन वक़्तु होश में न आहे। हाणे जेतिरी भलाई थी सघे तव्हांखे करणी पवंदी। असां पूरी कोशिश कंदासीं तुंहिंजे भाउ खे बचाइण जी। पोइ जेको नसीब। इते छोरा ओ इते अपा। अरे सूरा अपोल 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 एड़े चङे मुड़स खां त भीख भलिया फैसलो तो करे या जुल्म तो करे। हाँ बाबा वरी कॾहिं वेंदे रेस ॾे? अरे छोरा तू मुंहिंजो सजण आहे या दुश्मन? मुंहिंजे पादरनि ते ईअं ख़ुशि थो थिए ॼणु मलाखड़ो मारे आयो आहियां। बाबा असां तुंहिंजा दुश्मन न सजण आहियूं। सजण? हाँ तव्हां मुंहिंजा सजण आहियो? हाँ बाबा इन करे तो तुंहिंजी मालिश था कयूं जीअं ताक़त वठी ऐं रेस जे साम्हूं वञी। अरे छा चई अहिड़ियूं सलाहूं त दुश्मन बि कोन ॾींदा आहिनि। तव्हां मूंखे सलाहूं था ॾियो? हाँ
ज़ालिमन हिक बार साईं घर खे कब्रिस्तान करे हलिया विया। हाण जे हथनि में हथियार खणी पलान थो कयां त ज़ालिम सर लाइन्स जे कुछ न थो कयां त बुस्टर आखिर कयां त छा कयां? वञा त वञा काॾे? दाह ॾियां त कंदर ॾियां? आहे कोई ते इंसाफ़ ॾियण वारो? मालिक मुंहिंजी दाह तो दर आहे, बेशक तूं इंसाफ़ करण वारो आहीं। मालिक तूं ही गवाह आहीं। ये जेको कुछ थिए पियो ऐं जेको कुछ थी गुज़रियो आहे हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। मुंहिंजी ज़ुल्मत खां वधीक मुंहिंजो सब्र शामिल आहे ऐं अॻिते बि तूं मूंखे साबित कदम रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। तौफ़ीक़ अता फरमा। पाण सदाइन मुड़स हथीला, पाण सदाइन मुड़स हथीला, ज़ालिम विझन ॾहका, ज़ालिम विझन ॾहका। हीअ दुनिया दर्दन जो दरिया, हीअ दुनिया दर्दन जो दरिया। असलम सां मिलण वक़्तु असांखे मिठल जे दोस्त लाला ॾिसी वतो आहे। लाला जो इत्तफ़ाक़न उतां गुज़रण थियो या जानी वाणी अवां जो पीछो कयो? सम्झां थो त असांजो पीछो कयो वियो। तव्हां अंधा हुयो छा जो तव्हांजो पीछो कयनि ऐं तव्हांखे ख़बर ई न पई? का ॻाल्हि न मल्हार, हुननि खे भली हिननि जो पीछो करण ॾे। मां बि ॾिसां त मुंहिंजे शिकार खे मुंहिंजे हथनि मां इहे कीअं था खसनि। अदा आलम खान ऐं मिठल खे मूं हथ मिलाईंदे ॾिठो आहे ऐं लाला मिठल जो दोस्त आहे। हिन मिठल ई हिननि जे पोयां लाला खे पछो हूंदो। लाला जो बिलो बि करे वठंदासीं। फिलहाल मूंखे सुभाणे हिते बादल खपे, बादल। हुन जो बिलो करे वठूं, ॿियनि खे बि ॾिसी वठंदासीं। हेसी ताईं बादल खे वठी अचणु मसलो आहे। छो त नाग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। सॼी उमिरि सियाणी पराए रधे पके में बि पाणी विधो। अॼुकल्ह त अहिड़ो माहौल थी विया जो सियाणी खे त केरु खंघे ई कोन थो। मुंहिंजे हूंदे तुंहिंजे मथां केरु खंघंदो उनखे मां छॾे ॾींदुसि। अरे मुआ मां ईअं कोन थी चवां, मां छा थी चवां, तूं छा सम्झो? ॻाल्हि खे हाणे फेराए घेराए न। हिन उमिरि में तुंहिंजे मथां केरु खंघंदो? मुआ तूं त मूंखे चवंदो आहीं त मूंखे अकुल खुड़ीअ में आहे, पर तुंहिंजो अकुल त हिन गोॾनि में फासी पियो आहे जो वती तो मंड मंड कंदो। उहो वक़्तु बि हलियो जॾहिं जवानीअ में घिटियुनि मां घुमंदी है न, त नंढा वॾा तोखे ॾिसी खंघ रोके न सघंदा हा। मुआ अहिड़ी त अकुल खे घुमरी ॾिनी अथई जो निपोड़े निपोड़े अकुल जो साह ई कढी छॾियो अथई। छो छा मां ॻाल्हायां सुबतो थी, तूं सम्झी उबतो थो। जेकॾहिं तो वारो अकुल कमु करे हा तड़ा उबता बोल बोली हा। मूं तो बह कई, ज़ारी कई। इहो ॿुधाए त अॼुकल्ह कंहिंजे मथां न मिरी थी वरिती? अॼु मां वई हुअसि रईस जी हवेलीअ ते। हिकु त हुन जा नौकर जेके चौकीदार दर ते बीठा आहिनि न, उहे त दर टपणी मुंहुं कोन था ॾियनि। अञा उन्हनि मुंहनि खे उबता सुबता बोल ॿुधाए ऐं दर टपियसि त अंदरां बानो बेगम असली दर खां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। चवे पई जेसि ताईं छोरी सदोरी हिन घर में आहे न,
तेस ताईं घर में अचण जी कंहिंखे इजाज़त कोन्हे का। जॾहिं सियाणी दर तां मोटी आई आहे त मूं तूं बि माठ करे घर मरो न। तव्हांजे भाउ खे अगवा कयो विया? जी साईं। इनखे अगवा कराइण में सुल्तान जो हथु आहे? साईं सुल्तान बि शामिल आहे। उन सां गॾु बहराम जे ॻोठ जा ॾातल ऐं शमू बि आहिनि? जी साईं। ऐसे मूंखे ख़ौफ़ आहे त सुल्तान वारा मुंहिंजे भाउ खे मारे ॾिसंदा। जेकॾहिं हू कानून खे हथ में खणंदा त पोइ रहंदा काथे? साईं कानून भली हुनखे वॾी सज़ा ॾे, मुंहिंजो भाउ त कोन रहंदो साईं। इन करे तमामु घणी देरि थी वञे। तव्हां दिलजा कयो, असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदासीं। अॼु जो अॼु सुल्तान ऐं उन्हनि जे ॿारनि खे गिरफ़्तार कंदासीं। सुल्तान जी छुड़ो वांगी सॼे ॻोठ जो अमन तबाह करे छॾियो आहे साईं। जेतिरो बि थी सघे जल्द हुनखे गिरफ़्तार करे लाख में बंदि कयो साईं। जेकॾहिं मजबूर थी असां बि हथियार हथ में खया था, वरी कोन रहिजी थींदी साईं, वरी कोन रहिजी थींदी। तव्हांखे कानून हथ में खणण जी का बि ज़रूरत कोन्हे। मूं तव्हांखे चयो न, सुल्तान खे अॼु जो अॼु लाकअप करे ॾेखारींदो बाबा। रईस एतिरी भलाई थिए जो असांजी न्याणी बची पए, इन खां वधीक ॿियो असांखे कुझु बि न घुरिजे। मुंहिंजी पाण इहा कोशिशि आहे त हिकु मासूम जान खे बचाए वठां, पर हिन वक़्तु सुल्तान पंहिंजो पाण खे क्रोध जी पठीअ में पचाए इंसान मां जानवर थी वियो आहे। हुन मथां मुंहिंजी का बि नसीहत असर न पई करे। वञी सुल्तान खे सम्झा जेको को अहिड़ी मासूम ज़िंदगी जे पोयां मौत खे बचे रहियो आहे, जी नंढपण खां वठी जवानी ताईं पंहिंजे भाइरनि जी वॾी जमार लाइ दुआऊं घुरियूं। ऐं सुल्तान उन ई अज़ीम रिश्ते जे पोयां मलकल मौत थी लॻो आहे। उहे अना परस्त इंसान असां मास्तर असां पुटनि जूं अलायूं ई हर अंगल त ख़ुशी ख़ुशी क़बूल कयूं था, पर कॾहिं बि न्याणियुनि जे सिर मथां हथ रखी उन्हनि जा अरमान न आहिनि पुछा। कॾहिं बि उन्हनि खां इहो न पुछो आहे त अम्मा तूं कंहिंखे चाहीं थी, भला तूं बि कंहिंसां मोहबत करी थी? कॾहिं बि न। ऐं इन ई मुंहिंजे अंदर जे क्रोध मुंहिंजी हिकु न्याणी जी ज़िंदगी हुन खां खसे वरिती आहे ऐं ॿी न्याणी जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे, सिर्फ़ इन करे जो हुन न्याणी पंहिंजनि ख़्वाबनि खे हक़ीक़त जो रूप ॾियणु पिए चाहियो। इन करे हू कारी बणिजी वई ऐं हाणे जलाद बणिजी हुनजो सिर दरगाह धार करे छॾियो। इहा ई इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे। तूं ई ॿुधाए मास्तर त न्याणीअ खे इन क़दम खणण ते कंहिं मजबूर कयो? इहे लफ़्ज़ कॾहिं बि असां पंहिंजी न्याणीअ जे साम्हूं उचारणु नथा चाहियूं मास्तर। इन करे जो उन वक़्तु असांजे अंदर जो क्रोध उॿरणु थो लॻे, जंहिंखे असां लफ़्ज़ गैरत सां मुशाहिबत ॾेई न्याणी जे अरमाननि जो गलो खोटे था छॾियूं। पर हाणे मां हिन ॻोठ जी कंहिं बि न्याणी जी ज़िंदगी बर्बाद थियणु कोन ॾींदुसि मास्तर, ऐं न ई के सुल्तान जहिड़े पखड़ जे वाता के मासूम हरणी के मरण ॾींदुसि। इहो मुंहिंजो वाइदो आहे मास्तर। तूं बेलको थी हलियो वञ, छो त अकबर ख़ान पंहिंजे नखियुनि खे उहो जॻह ॾेई चुको आहे। पोइ ॿिए कंहिंखे जाॻण जी कहिड़ी ज़रूरत मास्तर? चाचा घोड़ा पुलिस आहे जो वही हली? छा ॻोठ में पुलिस आई आहे? जाॾे तूं वञी थो न ओॾां पुलिस आहे। छा पुलिस हेॾे ई आहे? जब तू तो बना बेवकूफ। खुदा जी का मार पंदव। अरे सच छो नथा ॿुधायो? पुलिस कहिड़े तरफ़ वई? पुलिस आहे कोन, तू खोप छो तो करी? पुलिस पुलिस वॾो पुठी जणो हुई पुलिस जो ॿुधी सा 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 सोखे छा अरे कंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मानो ई न आया। अरे तू इज्जत सां ॿुधाई थो या न? सुल्तान जो घर काथे आहे? न साईं, न मूंखे का ख़बर कान्हे साईं। अरे हाणे ॿुधाईंदे या न? साईं
सुल्तान जो चाचो आयो अथव हाणे मूं मां हथ कढो साईं हथ कढो मूं मां साईं हे ख़बर सुल्तान घर में आहे न साहब घर में औरतुनि खां सवा को बि मर्द मौजूद कोन्हे। तूं किथे उन्हनि खे बचाइण त नथो चाहीं? तव्हां तलाशी वठण चाहियो त वठी सघो था। तव्हांजा छा थियनि? मुंहिंजा भाइटिया आहिनि। ओए तव्हां थाणे ते हलो पाण ई अचे हथ ॾींदा। पर साहब मां बस इज्जत सां अॻियां थी हल असांखे हथ करण ते मजबूर न कर। थी छा थो हल अॻियां थी चलो साहब वने काॾे था वठी वञो? ही एवज़ी आहे जॾहिं हिन खे वठी हलंदासीं न त पोइ सुल्तान पाण हथ ॾींदो। साहब जेकॾहिं तव्हां हिनखे फांसी बि ॾेई छॾींदो न त बि सुल्तान हथ कोन ॾींदो। हिनखे छॾियो ऐं सुल्तान खे ॻोल्हियो। सुल्तान किथे मिलंदो? साहब हू ज़मीनुनि ते निकिरी वियो आहे। तव्हां होॾां वञो तव्हांखे हथ अची वेंदो। त पोइ ठीकु आहे असीं हिन मां हथ कढूं था ऐं सुल्तान खे ॾिसो पाणे था ॻोल्हियूं। अचो नरो मुंहिंजी भेण नरो जंहिंजी ज़िंदगीअ जी ज़मानत रईस जहिड़ो माण्हू खणे उनखे त कोसो वाह बि न लॻंदो। पोइ तूं छो परेशान थी आहीं? सच मां अकबर वाइदो कयो आहे भले हिन ॻोठ मथां क़यामत कड़की पए पर तुंहिंजो ई वरियाम जो निकाह कराए पोइ हू सुख जो साह खणंदो। इहे सिर्फ़ सखणा दिलासा आहिनि। मुंहिंजे भाइरनि जे हूंदे मुंहिंजा ख्वाब कॾहिं बि पूरा कोन थींदा। तुंहिंजा भाइर ॾाढा आहिनि त तो लाइ अकबर साम्हूं हुननि जी का बि हैसियत न आहे। असांखे खणी छॾ सदोरी पर तूं पंहिंजे दिलि ते हथ रखी ॿुधाए त छा रईस जे साम्हूं तुंहिंजे भाइरनि जो ज़ोर हलंदो? हू केॾा बि ॾिंगा छो न हुजनि पर रईस जे साम्हूं उन्हनि जी हैसियत नंढड़े ॿार जीअं आहे। अकबर चए पियो त मां सुल्तान वारनि खे सम्झाइण जी कोशिश कंदसि जे सम्झी विया त ठीकु आहे न त सॼी ज़िंदगीअ लाइ हुननि खे जेल में बंदि कराए छॾींदसि। न न मां इहो नथी चाहियां त मुंहिंजा भाइर मुंहिंजे करे कंहिं मुसीबत में फासनि। हू तुंहिंजे करे कंहिं बि मुसीबत में कोन ईंदा। जेके पाण मुसीबत हुजनि उहो मुसीबत में छा ईंदा? कहिड़ा बि आहिनि पर मुंहिंजी वरी बि दुआ अथनि त जिते बि हुजनि ख़ुदा उन्हनि खे आबाद रखे। भले भले हू मुंहिंजे मारण जे पुठियां पिया आहिनि पर जिते बि हुजनि सदाई आबाद हुजनि। सदा अञा ताईं असांजो शिकार न आहे पहुतो। पहुची वेंदा देर मदार पहुची वेंदा। त किथे ईअं त न आहे कुर्बान उन्हनि जे हथ मां छोरो निकिरी वियो हुजे। छोरो एॾो ठाहको बि न आहे जो उन्हनि जे हथनि मां निकिरी वञे। अकबर खान जेकॾहिं तव्हां थोरी बि हेल्प कंदव न असां सुल्तान खे गिरफ़्तार करण में कामयाब थींदासीं। अव्हांखे अञा ताईं सुल्तान हथ न आयो आहे। अकबर खान सुल्तान जा किथे किथे ठिकाणा आहिनि ऐं किथे किथे थो वेहे इन बारे में असांखे का बि ख़बर कान्हे। तव्हां असांखे अहिड़ो पंहिंजो माण्हू ॾियो जेको हुनजे ठिकाणनि खां वाक़ुफ़ हुजे ऐं असांखे उते वठी हले। पुटा जी बाबा साईं सूबेदार सां गॾिजी वञ ऐं कीअं बि करे सुल्तान खे हथु कयो। वञो बाबा साईं सुल्तान जे सां बची कोन निकिरंदो। अचो साहब। पिरियां जी याद सताए त छा करियां हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां पिरियां जी याद सताए त छा करियां पिरियां जी याद सताए त छा करियां हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां पिरियां जी याद सताए त छा करियां पिरियां जी याद सताए त छा करियां
हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां, पिरीअ जी याद सताए त छा करियां, पिरीअ जी याद सताए त छा करियां। हा हुन जो प्यार पिरीअ जी याद सताए त छा करियां।